मलीर का हाकिम मेंबर मलीर प्रेस क्लब कराची में एम यूथ डेवलपमेंट फोरम तरफा प्रेस के सहकार से 23 मार्च के सिलसिले में तकरीब थी, जैमें मलीर जो MPA मोहम्मद साजिद जोखियो, MPA शाहीनाम शेर अली, मलीर के सदर PS 103 जो इमदाद जोखियो और प्रेस क्लब मलीर के सदर मुर्तज़ा चांडियो शिरकत कई। एम यूथ तरफा मुख्तलिफ स्कूलों के ॿारनि तरफा टेबलो पेश किया गया। उन मौके ते मलीर के MPA साजिद जोखे चयो त असांखे घुर्जे त नए नस्ल खे आगाही ॾियूं त पाकिस्तान असीं कीअं हासिल कयो। एम यूथ डेवलपमेंट फोरम के नायब सदर शहरयार शौकत तक़रीर कंदे चयो त आम तासर आहे सिंधी माण्हू पाकिस्तान लाइ कुछ भी न कयो आहे। हिन चयो त सभ खां पहिरियां सिंध असेंबलीअ में GM सैयद करारदाद पेश कई ऐं मोहम्मद अली जन्ना बि सिंध जो रहण वारो हुयो ऐं जॾहिं पाकिस्तान जा 2 टुकड़ा कया विया त पाकिस्तान खे भुट्टो मरहूम साहब संभालियो ऐं आइन ॾिनो। सिंधी माण्हुनि जो पाकिस्तान में वॾो किरदारु आहे। मूंखे हिकु तक़रीब में पंजाब वञिणो हुयो, पर हितां जे दावत मिली त उहो प्रोग्राम कैंसिल करे सिंध जो प्रोग्राम में शामिल थियसि। उन मौके ते मुख़्तलिफ़ स्कूलनि जे ॿारनि सिंधी, बलोची, पश्तो, पंजाबी टेबलो पेश कयो। शिरकत कंदड़ माण्हुनि ॿारनि खे दाद ॾिनो ऐं नंढड़नि ॿारनि खे 23 मार्च जे सिलसिले में तक़रीर बि कई। आख़िर में प्रेस क्लब जे सदर मुर्तज़ा चांडियो सभिनी महिमाननि जो शुक्रिया अदा कयो ऐं ऐलान कयो त हर साल 23 मार्च जो ॾींहुं मल्हायो वेंदो।